जंहिं बंदि वञूं पिया आवाम जी ज़बरदस्त मोट मिले पई मुखालिफ़ त असांजा सुता पिया आहिनि पर जेके असांजे जामशोर इताद जा जेके उम्मीदवार ऐं वर्कर ऐं आवाम आहे उहा तव्हांखे हींअर बि नज़र ईंदी। हेॾी गर्मीअ में बि असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विया आहियूं, अञा असीं वञूं पिया। सो असांखे इहा उमेदु आहे त इंशा अल्लाह ताला जामशोर ऐं जेके सिंध यूनिवर्सिटी यूनियन काउंसिल हुजे जामशोर टाउन जेके हिते पासे में लॻे थो त इंशा अल्लाह ताला असीं सुठी कामयाबी अख़िर सां कामयाबी हुते कामयाबु थींदासीं। मुखालिफ़ लाज़मी ॻाल्हि आहे, मुखालिफ़नि जे हवाले सां जेकॾहिं उहे एतिरो ॻाल्हाईंदा हू त थोरो ग़लति तरीक़े सां ॻाल्हाइनि था, जेको मुंहिंजे ख़्याल में मुनासिबु हुननि खे बि नथो ॾिए ऐं आवाम बि जहिड़े नमूने उन तनक़ीद कई आहे उहो त तव्हांजे साम्हूं ज़ाहिर आहे। हुननि खे जेको सम्झ में अचे थो ऐं जहिड़ी सोच आहे हू ॻाल्हाइनि। असां पंहिंजो मंशूर खणी आया आहियूं, असां पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि खणी आया आहियूं। असां प्यार मोहबत न्याज़ निविड़ सां असां वोट वठंदासीं, हथ ॿधी वोट वठंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला आवाम असांजी भरपूर साथ ॾिए। असांखे आवाम ते यकीन आहे, आवाम असांखे कामयाबु कराईंदो।